नौशरो फिरोज़ मां वाक़ई ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां दरबेलो में 1 महीनो अॻु सेप्को मुलाज़िमनि हथां मुबैना तौरु क़तल थियल सिहत खाते जो मुलाज़िम ज़ियाउद्दीन मेमण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि ऐं मेमण इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। प्रेस क्लब आॾो एहतजाज जी अॻवानी कंदड़ मेमण इतिहाद जे अॻवान सज्जाद अली, इमदाद मेमण, अब्दुल गफ़ार मेमण, अयाज़ मेमण, आबिद मेमण, अब्दुल एम मेमण ऐं ॿियनि चयो त 1 महीनो अॻु दरबेलो में बिजलीअ जे वाधू बिल पेड न करण तां सेप्को ठारू शाह जे मुलाज़िमनि असगर गोपांग ऐं ग़ुलाम रसूल सांद तशद्दुद करे सिहत खाते जे मुलाज़िम ज़ियाउद्दीन मेमण खे क़तल करे छॾियो। अहिड़ो केस दाख़िल थियण बैदि बि पुलिस केस खे विञाइण लाइ ॻरी रिकम वठी जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे ऐं रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टरनि बि पोस्टमार्टम रिपोर्ट ग़लति ॾिनी आहे, जंहिं ख़िलाफ़ बि चऊं था त मेडिकल बोर्ड जोड़े ॿीहर क़बरकुशाई करे पोस्टमार्टम करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि मेमण इतिहाद पारां सख़्त एहतजाज कया वेंदा। गुंडागर्दी दहशतगर्दी मेमण जा कातिल मेमण जे कातिलनि जा सौरतकार मेमण जे कातिलनि जा ही गुंडागर्दी ही पुलिस गर्दी ही मारामारी ही मेमण जा कातिल